अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा खैर सां मालिक जे करम सां हिकिड़े नए ॾींहं जी शुरूआत थी चुकी आहे ऐं अलाह जी महिरबानी आहे लाइव अचण जो मौक़ो मिलियो आहे ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी, दोस्तनि जा लख कुर्ब, दोस्तनि जो प्यार आहे, दोस्तनि जी मोहबत आहे। त साईं बसि लाइव अॼु सुबुह सां अची वियो आहे। बसि हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हुई, मां चयो तव्हां सां शेयर कयां, तव्हांखे ॿुधायां भाउ मुंहिंजा। जीअं तव्हां मुंहिंजी वीडियोज़ शेयर कंदा रहंदा आहियो, तव्हांजी महिरबानी आहे, तव्हांजी मोहबत आहे। ईअं ई भाउ मुंहिंजा त काफ़ी दोस्त साईं मैसेजिस करनि पिया, ईमेलियूं कंदा आहिनि। हिकु त अॻु में उन्हनि जे बारे में ॿुधायां साईं, जेको डिजी स्किल वारी ट्रेनिंग आई हुई अॼु खां 3-4 महीना अॻु में, उन में जंहिं बि दोस्त सर्टिफिकेशन कई आहे, इंशाअल्लाह साईं उनखे जनवरी में इंटर्नशिप, जीअं मां चयो हुअमि 2 महीननि जी, मां पाण ट्रेनिंग कराईंदुमि। उन्हनि खे गाइड कंदुमि त इंटरनेशनल मार्केट में तव्हां कीअं एज अ फ्रीलांसर जॉब्स वग़ैरह हंट करे था सघो। ऐं मां कोशिशि कंदुमि त उन्हनि दोस्तनि जो हिकिड़ो माना इंटरनल सेशन करायां, पाकिस्तान जा जेके नामवर फ्रीलांसर आहिनि उन्हनि सां। छो त मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह सर्कल तमामु वॾो आहे, काफ़ी दोस्त पंजाब को आहिनि, त उन्हनि सां बि मां लाइन अप कयां थो त जेको जंहिं फील्ड जो एक्सपर्ट हुजे न, उहो जेको मशवरो या उहा जेको गाइडेंस ॾींदो न, उहो मां बि नथो ॾेई सघां। छो त मां साईं फ्रीलांसर आहियां, पर मुंहिंजो वरी ॿी फील्ड आहे। मां फ्रीलांसर ईअं आहियां त साईं, जीअं मां इंजीनियर आहियां ऐं मां सीज़नल कॉन्ट्रैक्टर आहियां। सीज़न्स हूंदा आहिनि, माना नंढा नंढा प्रोजेक्ट्स पकड़ींदो आहियां पंहिंजी टेलीकॉम फील्ड जा। जीअं अॼुकल्ह फीफा वर्ल्ड कप जो पकतो आहे, वरी मथे साल वुमेन्स वर्ल्ड कप आहे फीफा जो ऑस्ट्रेलिया में। उन जे लाइ मुंहिंजी ॻाल्हि ॿोल हले थी पई, हूंदो नसीब रिस्क उते लिखियलु हूंदो त उते ख़ैर सां पहुची वेंदासीं। त साईं ईअं ई जंहिं बि डिजी स्किल में सर्टिफिकेशन कई आहे, तव्हां मूंखे ईमेल कयो पंहिंजा सर्टिफिकेट। ईमेल मुंहिंजी हिन पेज जे अबाउट में पई अथव, तव्हां उते ईमेल कयो। इनशाला जेको थी सघंदो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। छो त कंहिं दोस्त खे सर्टिफिकेट मिलिया आहिनि, कंहिं दोस्त असांखे न मिलियो आहे। छा आहे पोइ इन ई करे इहो ई इरादो कयो आहे त जनवरी में इहा इंटर्नशिप शुरू कंदुमि। हाणे ॿी ॻाल्हि ते तव्हां चऊं, काफ़ी दोस्तनि खे सुवालु हूंदो आहे त साईं असांखे नौकिरी वठाए ॾे। भाउ मुंहिंजा, मां नौकिरी कोन वठाए ॾींदो आहे। हा, नौकिरी कीअं वठिजे उहो मां ॿुधाए थो सघां। काफ़ी दोस्त ईअं बसि मैसेज सटे ॾींदा आहिनि, साईं वारो कर वरी 3 ॾींहं जवाबु नथो अचेनि त वरी मथां दॿ बि अहिड़ी था पटनि त साईं तूं जवाबु नथो ॾे। हा भा नथो ॾियां, तुंहिंजो तेल सड़े थो त बात त सड़ाए। अलाए तूं हवाई जहाज़ ते वेठो आहे, अलाए F-16 ते वेठो आहे, वारो कर जवाबु ॾे। अब नथो ॾियां। जे अगरि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अगरि तोखे वधीक तकड़ आहे, तोखे तकड़ी नौकिरी खपे, त भाउ मुंहिंजा पंहिंजी मुड़सी कर न, पंहिंजी ॿार न। मांखो छो थो चईं, मांखो छो थो घुरे? हा, मूंखे साईं जीअं टाइम मिलंदो, मां वटि बि 24 कलाक हूंदा आहिनि, जंहिंमें सुम्हणो बि हूंदो आहे, कमकारियूं बि करणा हूंदा आहिनि। जीअं मूंखे टाइम मिलंदो आहे मां जवाबु ॾींदो आहियां। मां स्पैम में वञी करे मुंहिंजा कुझु मैसेजिस लुकियल हूंदा आहिनि रिक्वेस्ट में, चाहे इंस्टाग्राम हुजे या फेसबुक हुजे, मां उते वञी पोइ जवाबु ॾींदो आहियां जीअं वक़्तनि फ़वक़्तनि मूंखे टाइम मिलंदो आहे। न त मां पंहिंजे कम कारनि में मसरूफ़ हूंदो आहियां, ठीकु आहे। पंहिंजी फैमिली आहे, उन में मुंहिंजी बि ज़िंदगी जा मामलात हूंदा आहिनि। बाक़ी तव्हांखे अगरि सफ़ा स्पीड ते रेस ते पेर ॾिनी वेठा आहियो, तव्हां चओ था त न साईं हाणे जवाबु कयो ॾिनो आहे, इहो जेका अथव न, इहा तव्हांखे कामयाबु न कंदव ॻाल्हि। जेॾी तव्हां तकड़ कंदव, जेॾा छिता थींदव न, कुझु न थींदव। सब्र सां हलंदव न, सुकून सां ॻाल्हि ॿोल बि थींदव।
मुंहिंजा त नंबर, मुंहिंजूं ईमेलियूं, मुंहिंजी हर शइ तव्हांजे साम्हूं खुली पई आहे। पर उन खां पोइ बि कुझु दोस्त सफ़ा ईअं ॼणा बाहि ते टांडनि ते पेर पिया अथनि, बसि सड़नि था, वारो कर जवाबु ॾे, वारो कर जवाबु ॾे। साईं इनशाला जीअं मौक़ो मिलंदो मां तव्हांखे जवाबु ॾींदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि साईं, तव्हां ॾिसो काफ़ी हिते मां 2-3 माण्हुनि जा इंटरव्यू बि कया अथमि। इनशाला अॻिते बि हाणे आहिस्ता आहिस्ता कंदुमि। छो त आयो हुअमि महीनो हाली सेटअप हिते शयुनि खे करण में लॻो पियो हुअमि। त हिते काफ़ी माण्हू दोस्त ईअं न 6-6 लख रुपया भरे अचनि था हलिया, आज़ाद वीज़ो जंहिंखे चवनि था। हिते पोइ ख़बर ई नथनि करिणो छा आहे। इहा ख़बर जेका आहे न, इहा शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। मां वटि का हिते फैक्ट्री न आहे, मां वटि हिते का मां मिनिस्टर न आहियां, मुंहिंजे हथ में का शइ न आहे। मुंहिंजे हथ में इहो आहे तव्हांखे डायरेक्शन ॾेखारिणो, तव्हांखे रस्तो ॿुधाइणो, तव्हांखे तरीक़ो ॿुधाइणो त हीअ मच्छी कीअं पकड़िजे। उहा शइ मां ॿुधाईंदो आहियां। उहा बि अगरि तव्हांखे न, तव्हां चओ था न साईं बदा तव्हांखे नौकिरी वठी ॾे, त पोइ भाउ हथ ॿधी माज़रत अथव। अबा मां को छा चवंदा आहिनि वॾेरो न आहियां, मां हिकिड़ो आम माण्हू आहियां, आम मुलाज़िम आहियां, आम हिकिड़ी ज़िंदगी जेको गुज़ारींदो आहे। सुबुह सां सवेर उथी नौकिरी ते वेंदो आहे, पंहिंजा कमकार कंदो आहे। अगरि वधीक दिमाग़ में हूंदा त पोइ साईं 2-2, 3-3 प्रोजेक्ट कंदो आहियां पंहिंजे कमकारनि में। उन खां पोइ बि लाइव बि पंहिंजी फैमिली बचड़नि सां ॻाल्हाइणो। उन खां पोइ बि तव्हां पाण महिनत अगरि न कंदव, तव्हां पाण अगरि न जोतड़ींदव, तव्हां पाण पंहिंजे पाण सां सचा न थींदव, कुझु न थींदव। केरु खणी कोन ॾींदो अथव। हिन दुनिया जो उसूल रहियो अथव। तव्हांखे इहा जेतिरी ॻाल्हि जल्दी सम्झ में अची वञे तव्हांजे लाइ बहितरी आहे। न ईंदव, पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदव, पंहिंजी रत साड़ींदव, पोइ वेठा हवाल कंदा वतदव। न साईं जवाब त ईंदा ई न आहिनि, सहाय त थींदा ई न आहिनि। बसि साईं फुटबॉल जी सीज़न शुरू थियण वारी आहे। सख़्तियूं थी वियूं आहिनि ॾाढियूं। हिते रोड काफ़ी बंदि करे छॾिया अथऊं। विच शहर में कॉर्निश त पूरो बंदि करे छॾियो अथऊं कतर में। त उहो इन जे करे त गाॾियूं न अचनि रोड ते। पब्लिक ट्रांसपोर्ट यूज़ कयो, मेट्रो यूज़ कयो। हिते हिननि मेट्रो ठाही आहे पूरी दुआ में, अंडरग्राउंड मेट्रो आहे। मां इनशाला आहिस्ता आहिस्ता तव्हांखे ॾेखारींदुमि। ऐं तव्हांजा लख कुर्बात आहे, महिरबानियूं आहिनि। बाक़ी हिन दुनिया में साईं हर शख़्स खे न पाण पतोड़ो पवंदो आहे, पाण जुस्तजू करणी पवंदी आहे, पाण घरों निकिरणो पवंदो आहे। वेठे वेठे का शइ न थींदी आहे। तव्हां अगरि सोचो था, तव्हां अगरि सम्झो था त साईं बसि मैसेज करे छॾियो आहे ज़फ़र भुट्टे खे, बसि कमु थी वियो, ईअं न आहे। या ज़फ़र भुट्टो छा आहे, कुझु बि न आहे यार। तव्हां कंहिंखे बि कयो आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे। ॿियो हिकु दफ़ो पाण कमु सिखण जी कोशिशि कयो। असांजे नौजवान साईं सिखण जी हुननि जा मां मैसेज ॾिसंदो आहियां, ॿारनि खे परवाह ई न आहे, हुन जा माउ पीउ परेशान आहिनि। साईं मुंहिंजो पुटु इंजीनियरिंग कई त ॿुधाए छा करे। मां चयो तुंहिंजे पुट खे त एतिरी ॻणती न आहे, तूं परेशान थियो थो वते। लॉन्डन खे मां चयो दॿ थोरी ॾियो न, थोरो गप गारे में छॾियो न त ख़बर पए न। तव्हां उहो कयो न त न न न न मुंहिंजो लाल हाणे इहो कमु करे छॾियो न। को धंधो धाड़ी, को हल्की फुल्की नौकिरी न साईं। छा कयूं? चई इहा ॻाल्हि ॿुधाए थकी पिया आहियूं। पर हर कंहिंखे साईं पंहिंजा लाल प्यारा आहिनि। हाणे उहे पोइ लालनि खे मुंहुं था ॾियनि। जॾहिं लाल जवान था थी वञनि, पोइ लाल लुलड़ा थी था वञनि। लुल लॻा पिया आहिनि, ख़बर ई कान अथनि। फ़ोन जी सॼी ख़बर अथनि। ॿुधव, फ़ोन में पंहिंजी ज़रूरत कीअं पूरी कजे उहा सॼी ख़बर अथनि। ईज़ी लोड कीअं विझाइजनि इहे सॼी ख़बर अथनि। पर
कमाए जे कीअं इहा छड़ी ख़बर न अथनि उन में पोइ लुल था थियनि अब्बा बसि सिफ़ारिश न आहे न अब्बा रिश्वत ॾे त हॾ हराम पहिरें नंबर जा ईअं थी विया आहिनि छो त उन्हनि ॾिठो न बा डैडी वेठे माल ॾे थो डैडी वेठे खाराए पीआरे थो मौज कराए थो थोरो बि डैडी ॻाल्हि नथो वञे त अमड़ जी झोली में पई था रहनि अम्मा वो अमड़ियूं बि बसि छा करनि हाणे पंहिंजे लाल जूं लालड़ियूं ॾिसी करे चवनि थियूं ठीकु आहे भाउ चवां थी पिणे खे बसि पोइ अमड़ वरी टॉप गियर रखी थी छॾे डैडी ते डैडी वीचारो हाय हाय छा त ज़िंदगी आहे यार मर्द जी बि ऑफिस में अलॻि मसइला औलादनि जा अलॻि चैलेंज पैसे महंगाई ख़र्च रश लॻी पई आहे अॼु त साईं सफ़ा छॾियो हाणे न तव्हां चवंदा हूंदव छॾ इन ॻाल्हियुनि खे दुनिया घुमाए काफ़ी दोस्त चवंदा आहिनि साईं बसि छॾ हाणे असांखे जेको थियणो असां बसि दुनिया घुमाए असांखे बसि साईं हिन वक़्तु दोहा कतर में मौजूदु आहियूं ॾिसो था ट्रैफिक हालत लॻी पई आहे छो त काफ़ी रस्ता हिननि बंदि करे छॾिया आहिनि अॼु पहिरीं तारीख़ खां नओं कानून हिते चालू थी वियो आहे फीफा वर्ल्ड कप जे लाइ 1.5 महीनो इहो प्रोग्राम हूंदो मां सम्झो त जल्दी ऑफिस पुॼी वेंदुमि देरि सां निकितुमि पर हालात कुझु लॻे न अहिड़ो त ट्रैफिक जाम लॻी पई आहे वॾी महिरबानी अदा लख कुर्ब कोई दोस्त लाइव काफ़ी अर्सो थियो न वरितो आहे कहिड़ो दोस्त लाइव अचणु थो चाहे मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो तव्हांखे साईं बिल्कुलु लाइव वठंदासीं वॾी महिरबानी आस्क लाला शायदि टू जॉइन रिक्वेस्ट मोकिलियो साईं तव्हांखे लाइव वठंदासीं कमेंट्स नज़र नथा अचनि छो त साईं मोबाइल स्टैंड में लॻी पई आहे लख कुर्ब अदा महिरबानियूं दोस्तो बहादुर अली दरिया खाना अचो अदा मुंहिंजे पोयां साईं एम्बुलेंस एम्बुलेंस खे कीअं हर कोई रस्तो थो ॾिए साईं हिते साईं तरीक़ेकार ईअं आहे एम्बुलेंस खे रस्तो ॾियणो आहे ॾिसो गाॾियूं साइड थी वयूं एम्बुलेंस खे रस्तो ॾेई वेंदो पर हिते बि अथव कतरी बि चरिया अथव हिते बि माण्हू माना कुझु अहिड़ा आहिनि जेके साईं एम्बुलेंस जी कढ लाइ ॾींदा आहिनि गाॾी मां ॾिठो आहे काफ़ी यानी लैंड क्रूज़र इहे कतरनि जा आहिनि तक़रीबन हिते 95% त उहे बसि पोइ इन एम्बुलेंस जी कढ लाइ ॾींदा आहिनि त भई जॾहिं एम्बुलेंस असां बि होॾे नो आंसर लाइव न वरितो ठीकु आहे साईं तव्हांजी मर्ज़ी बाक़ी हे साईं मेन ए रिंग रोड आहे कतर जो ऐं साम्हूं साईं इहा बिल्डिंगियूं ॾिसो था पिया हिन ट्रक जे परियों आहिनि कतर जूं गवर्नमेंट जूं बिल्डिंगियूं बाक़ी सफ़ाई सुथराई कतर में वॾी थी वई कल्ह 3 ॾींहं खां धोपो थिए थो पियो अली साहब ॾिसूं साईं अलबोशी साहब अरे हे अली त हे पंहिंजो कतर वारो आहे इहो अपडेट ॾींदो लेटेस्ट अपडेट साईं कतर जी हिन वटि वधीक अपडेट हूंदी अली साहब मोबाइल खे रोटेट कजो सिधो मोबाइल न हुजे हीअं हुजे मोबाइल हीअं न जली जाईंदा अली साहब अली 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 अरे वाह बहादुर दरिया खान लख कुर्ब साईं स्टार मोकिलण ते स्टार त मोकिलियो दोस्तो जंहिं वटि सितारा आहिनि इहे त तव्हां खां कढां ज़ाहिद अली जमाली साहब अचो भाउ मुंहिंजा अरे हीअं कीअं थी वई हीअं थी वियो न अरे साईं कमु ख़राब थी वियो
अलाए कीअं वीडियो अचे थी तव्हां ॾे। वालेकुम सलाम साईं, लख कुर्ब साईं, वीडियो सही अचे थी, अलाए छा थी वियो फोन खे यार। रा 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 रा। अरे साईं हे कम त थी वियो किटली। वीडियो सही अचे थी दोस्तो, कमेंट करे ॿुधायो भाउ मुंहिंजा। वालेकुम सलाम। सख्ती बिल्कुलु साईं, सख्ती आहे कतर में। मोहतम साहब सियाणो नथी, हाणे इहे स्टार मोकिली अथई, हू ॿिया असली वारा फ्री वारा जंहिं वटि ॿिया न मोकिलियो, ख़ाली त कयो इहो। वालेकुम सलाम। आजकल याद भी नहीं है भाउ मुंहिंजा, यादि असां पंहिंजे पाण खे यादि न आहियूं। वालेकुम सलाम, लख कुर्ब। वालेकुम सलाम सवला। शिकारपुर को ज़ाहिद अली जमाली साहब अचु लाइव। साईं मां त चवां थो अचो लाइव, तव्हांजो कयूं न एक्सेप्ट। वीडियो सही अचे थी यार। मच्छर कॉलोनी में, वाह साईं वाह। मच्छर कॉलोनी छा ॻाल्हि कजे, फिलहाल कतर जी ॻाल्हि थी कई वञे। रश लॻी पई आहे, न हूंदी आहे उहा रश, अॼु त सफ़ा तबाही सीन लॻो पियो आहे। इंशाल्लाह साईं हे 2-3 ॾींहंनि में हे ट्रैफिक भी बंदि थी वेंदी। द गेस्ट डिक्लाइन, हाणे तव्हां रिक्वेस्ट आहे मोकिले डिक्लाइन था कयो, पोइ वरी चओ था साईं लाइव नथो वठे। अब लाइव कीअं वठां, तव्हां पाण डिक्लाइन था करे छॾियो। हिते बाप हर चौक ते पुलिस सिक्योरिटी भी वॾी हणी छॾी अथऊं, काफ़ी माण्हू हणी छॾिया अथऊं ड्यूटियुनि ते। आवाज़ सही आहे साईं, वीडियो सही अचे थी। ज़फर भुट्टो वालेकुम सलाम, वीडियो सही आहे अदा, लख कुर्ब अदा, महिरबानियूं प्यार तव्हांजो कुर्ब। मोबाइल थी वई आहे 3D, स्क्रीन थी वई आहे मेडी। कमेंट साईं तव्हांजा अचंदा, वॾी महिरबानी। वालेकुम सलाम नवाब शाह को, वॾी महिरबानी जी। ज़फर वीडियो सही आहे, लख कुर्ब। नसरुल्ला साहब वॾी महिरबानी। हाणे काफ़ी दोस्त वरी चवंदा साईं असांजो नालो नथो खणे। नालो इन करे नथो कयां, हे ड्राइविंग थी हले पई, ऑफिस वञा थो पियो। अॼु देरि थी वई न त मां सवेर वेंदो आहियां, अॼु ईअं सम्झो अधु कलाक देरि थी वई आहे, पर ख़ैर आहे। असांजो ईअं न हूंदो आहे त साईं 8 बजे कार्ड पंच करिणो थी या कुझु बि न। माना इंजीनियर मिस्त्री माण्हू जो इहो हूंदो आहे त जेके तोखे कम ॾिना आहिनि उहे वक़्त ते करे ॾे। पोइ चाहे ॾींहं जो कमु कर, राति जो कर, 8 बजे कर, 7 बजे कर, 5 बजे कर। यू आर लेट। खतरनाक अंग्रेजी तो ॻाल्हाए, वाला है कहिड़ो दोस्त। अदा यहाँ पर कार कौन सी है, ये एक्सीड है साईं। कार अहिड़ी अथव बाक़ी बम्बा जहाज, हवाई जहाज अथव गाॾी। जॾहिं खाईंदो आहियां न हिते हीअ शइ, माना अंत हाणे हूअं डिसंबर थो अचे पियो त गाॾी हीअ सफ़ा, मां तव्हांखे ॾेखारियां त कढोसि हाणे हिन मां। फुल स्क्रीन कीअं थींदी आहे त साईं ॾिसो, गाॾी में सनरूफ, लेदर सीटां, ऐं उन खां पोइ हे साईं हिन जो पूरो डैशबोर्ड आहे। डैशबोर्ड अहिड़ो त ॼणा जहाज़ में जीअं हूंदो आहे। बाक़ी साईं छिक छिकां ट्रैफिक, पार्क बार्क ठाहिया अथऊं नवां, ॾींहुं राति कमु थो हले पियो साईं। बाक़ी हेॾो गवर्नमेंट जूं ऑफिसियूं आहिनि, हे कुझु कतर जूं, ऐं कतर जूं साईं गवर्नमेंट जूं जेके ऑफिसियूं आहिनि उहे ईअं जीअं पुराणा किला हूंदा न, आर्किटेक्चरल, उहो ई हिननि रखियो आहे डिज़ाइन। हे साईं बाज़ार ते दाख़िली आहे, मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर आहे। इन खां अॻियां साईं साइबर सिक्योरिटी, नेशनल साइबर सिक्योरिटी जो हेडक्वार्टर आहे।
छो त अॻिते जेके जंगियूं थियण वारियूं आहिनि उहे बारूद सां न IT सां थींदियूं। इन करे चवंदो आहियां मां IT फील्ड जो वॾो स्कोप अथव, कंप्यूटर जो वॾो स्कोप अथव, तव्हांजी सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जो वॾो स्कोप अथव। हे ॾिसो, हे सभु सजाया अथऊं फुटबॉल जे लाइ। हे साईं बादी पार्क आहे वॾो, इन जे हेठों साईं 7 पार्किंगियूं आहिनि। 7 में टेस्टिंग हले थी पई मुंहिंजी, कल्ह खां शुरू थी आहे। इन अलबिदा पार्क, माज़रत साईं। ऐं साम्हूं इहो कॉर्निश जो एरिया आहे सॼो, इहो सॼो बंदि आहे न, गाॾी अलाउ न आहे इन ॾे। ऐं माशाल्लाह हीअ असांजी मस्जिद आहे, कतर जी वॾे में वॾी जामा मस्जिद कुबनारी कुबा अथसि। इन खे जाम इंशाल्लाह कंहिं जुमे ते वञी तव्हांखे अंदरो बि इहा सॼी ॾेखारींदुमि जीअं मौक़ो मिलियो। बाक़ी साईं अरबुस्तान खे हिननि सरसब्ज़ करे छॾियो आहे। जाॾे ॾिसो हे फुटबॉल जूं तयारियूं आहिनि। हे ॾिसो अदा फुटपाथियूं, पुलियूं, हिकु हिकु रंग। हिननि जी थीम कलर इहो आहे साईं हिन साल वर्ल्ड कप जो। कतर में साओ ऐं वाङणाई हिननि रखियो आहे। इहो पुल ते साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो पियो। बाक़ी गुलकारियूं करे छॾियूं अथऊं। पुलिस खे साईं हिते ऑडी गाॾियूं ॾिनियूं अथऊं। पुलिस खे हिते साईं हे साईं थीम आहे। साम्हूं कॉर्निश, हे साओ ऐं वाङणाई जेको कलर आहे इहो फुटबॉल जो साईं हिन कलर ऑफिशियल कलर आहिनि इहे। वरी कॉर्निश, छिक बाबा पट 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 कम के टी 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 टी। हे पुलिस थी वञेव साईं, ऑडी गाॾी पुलिस खे ॾिनी अथव। पुलिस खे अहिड़ो दाबो करायो अथऊं। इहे सभु नयूं गाॾियूं आयूं अथनि साईं, तक़रीबन 450 गाॾी नई आई आहे ऑडी जी। वॾो कतरनि वॾो ख़र्चु चुकियो आहे साईं। सलाम आहे न, इनशाला कराईंदा जेका हिन जी पोज़ीशन लॻे थी न, ख़ैर सां वर्ल्ड कप कराईंदा। काफ़ी इन्वेस्टमेंट कई अथऊं, काफ़ी हिन मां हिन जे कतर जे अमीर खे सलाम थो कयां पियो साईं। कतर जे अमीर खे सलाम आहे। हुन जेतिरी हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ ऐं हिन कतर जे लाइ कयो आहे न, सलाम आहे हुनखे। अलाह पाक हुनखे ख़ुशि रखे, आबाद रखे, जो पंहिंजे माण्हुनि जो एतिरो ख़्यालु कयो अथई। पूरो ॾिसो न, हे रोड रस्ता नवां, सॼो गैस जो पैसो अथनि न, जेका मुल्क मां गैस निकिरनि थी हितां ज़मीन मां। तव्हां ॾिसो न कहिड़ो ई त दुनिया ॿी ठाहे छॾी अथऊं। हे छबरा, ॿेरियूं, ॿेरनि में गुल निकिता आहिनि। सिंधी माखी बि जाम वेठी आहे। कॾहिं तव्हांखे हिते हेठि खां वेठी हूंदी, वण ते त हाणे न चढ़ंदुमि, हेठि खां नज़र आई न तव्हांखे सिंधी माखी हिते लाहे ॾेखारींदुमि कतर में। पूरो साईं कतर हे तव्हां मेन रोड आहे हितां जो। हिनखे चवंदा आहिनि छा, हिनखे लुसेल एक्सप्रेस वे आहे हिन जो नालो। छिका कमु आहे। वॾी महिरबानी दोस्तो तव्हांजो साथ। शेयर बाबा शेयर न थियो आहे, शेयर थी वञे दोस्तो। 90 ॾिसो था दोस्त त 90 त एटलीस्ट शेयर थी वञे न भाउ मुंहिंजा। तव्हां त सचाई कयो न। हे अॻे हिते चौक हूंदो, चौक खे हटाए करे फुटबॉल जी ॼारी वांगुरु हिकिड़ो माना मोन्यूमेंट ठाहे छॾियो अथऊं। हेठों वारा हेठों सिधो वञनि हलिया, मथां वारा मथां वञनि हलिया। ॾींहुं लॻो पियो आहे, असां वटि बिजली न आहे हिते, ॾींहं जो बि लाइटियूं आहिनि दोस्तो। शेयर थी वञे बाबा। हाणे साईं हिते अॻियां हिकिड़ी कैमरा लॻियल आहे, हिन जे करे थोरो छपर कंदासीं फ़ोन खे। ओए हाणे कैमरा ईंदी हिकिड़ी, छो त हे साईं मुंहिंजो रूट आहे महीने खां, मूंखे यादि थी वियो आहे त किथे किथे कैमराऊं हिननि जूं लॻियल आहिनि। बाक़ी साईं छिका लोसेल में असांजी ऑफिस आहे। ओए हा कैमरा लॻियल आहे।
हिते साईं कैमरा जंहिं महिल अची वञे न तव्हां फ़ोन हेठि हुजे फ़ोन हथ में न हुजे पोइ मसइलो आहे हे ॾिसो साईं छिक बाबा छिक 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 हेलीकॉप्टर बि अचणु शुरू थी विया आहिनि जीअं जीअं वर्ल्ड कप वेझो थो अचे नयूं नयूं शयूं ॾिसण में थियूं मिलनि हिते साईं आम हेलीकॉप्टर ईअं था घुमनि ॾींहं में हाणे 2-3 दफ़ा चकर हणनि था पिया ओए मथां हेलीकॉप्टर साईं वञे थो सन्हड़ो तव्हांखे नज़र न ईंदो पर टनल ते हिन जी टेस्टिंग कराई सिग्नल फुल आहिनि फुल साईं हे 1 किलोमीटर जी टनल आहे साईं विच में असांजा सिग्नल मथां लॻल आहिनि एंटीनाऊं अंडरग्राउंड सिग्नल ॾियण जे लाइ यार शेयर नथा कयो न हाणे बसि ईअं कंदव ड्रो माना लाइव न अचो न दोस्तो शेयर थी वञे था शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे साईं हे साईं तमामु हरियाली हिते बि हे आहे दुआ हिल्स तमामु प्यारी कम्युनिटी आहे मां कल्ह ॾिठमि हैरान थी वियुमि ॾिसी करे बाक़ी साम्हूं ज़िगज़ैग टावर शॉपिंग मॉल दीपल बल लुसेल जो एरिया इहो हाणे लुसेल में अची वियुमि साईं दुआ माना नंढड़ो अथव एतिरो वॾो न अथव ॿुधव था हे बसि हिते हाणे दुआ ख़तमु हे पोइ वरी लुसेल शुरू मुंहिंजी ऑफिस लुसेल में आहे लुसेल जा टावर नवां ठहंदा था वञनि इहो हाली ॾिसो हाणे घणियूं 15-20 बिल्डिंगियूं आहिनि 2 सालनि खां पोइ ॾिसो हे सभु वरी फुल थी वेंदो हे साईं लुसेल जो एरिया असांजी ऑफिस उहो आहे साम्हूं आहे टावर में बसि हे पुल टपियासीं सम्झो दोहा मां निकिरी असां लुसेल में अची वियासीं छिक बाबा बट कम के हीअ बिल्डिंग ठाहू की असांजी होटल आहे मां ख़बर पई आहे ओ इहा ॾाढी प्यारी बिल्डिंग आहे इन बेक में ज़िगज़ैग टावर पर हाणे असां पंहिंजी ऑफिस खे ॾिसंदासीं ॿियनि खे न ॾिसंदासीं इहा साईं साम्हूं असांजी ऑफिस इन ते टॉप फ्लोर ते अलाह जी महिरबानी सां पंहिंजी ऑफिस उहो आहे साम्हूं हे जेको ट्रिकुंडो ॾिसो था न टावर इहा असांजी वोडाफोन जी ऑफिस आहे हिते बसि साईं अची वियासीं मरीना हे साईं कुझु बिल्डिंगियूं आहिनि हिते जेके ठहियूं आहिनि हिकु हिकु हेॾे साईं उहो फाइनल वारो फाइनल वर्ल्ड कप जो फाइनल जेको थींदो उहो स्टेडियम इन पासे ॾे आहे ऐं इनशाला तव्हांखे फाइनल मां चयो मां ऑफिस मां वेही करे ॾेखारींदोमांव जे मौक़ो मिलियो त स्टेडियम बि वेंदासीं पर न त ऑफिस मां तव्हांखे ॾेखारींदासीं बसि साईं ऑफिस जा एरिए जा कुझु नज़ारा आहिनि महिनत कंदव त भाउ मुंहिंजा तव्हां बि हिते पहुची था सघो बाक़ी ॿिए जे कुल्हे ते चओ बंदूक तूं वठाए ॾे तूं करे ॾे बाबा तूं कर बाबा 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 बाबो छा करे भाउ मुंहिंजा डैडी तव्हांखे पालियो पोसो पढ़ाए लिखाए हेसि ताईं पहुचाए हाणे तव्हांजो कमु आहे तव्हां केतिरो अॻिते था वधो बसि साईं हे छिक छिकां अची वियासीं ऑफिस ऐं हिते साईं उसूल अथव अछियूं गाॾियूं जेके वॾियूं लैंड क्रूज़र आहिनि उहे मर्दनि वटि आहिनि माइनि वटि कारे रंग जूं या ॿिया कलर उहे मायूं हलाईंदियूं नंढड़ियूं माना अहिड़ियूं हलाईंदियूं ऑडियूं क्यूएट या इहो हे जेके जिन आहिनि न हे अछो जेको ॿियो अहिड़ा मर्द था हलाइनि पिया गाॾियूं वॾियूं वॾियूं
हिते इहा शइ पाण खे ख़बर पई आहे। बसि साईं हे अची वियो पंहिंजो टावर साम्हूं ज़िगज़ैग हिननि खे छॾींदा बसि ईअं गाॾी फेराए पंहिंजे ऑफिस साईं पहुची पार्किंग में बीहाईंदासीं। पंहिंजो पिनी प्यारनि जो ख़्यालु कजो, वेंदे वेंदे शेयर कजो। हाणे पाण अची विया ऑफिस में साईं। हाणे हिते हिनखे चवंदासीं हाज़ुर उस्ताद हे ॾिसो साईं, हिते हे सम्झो असांजे हो ईरानी सर्कस वारा हलाईंदा आहिनि, मां हिते डेली मौत जे कुएं में हलाईंदो आहियां गाॾी। हे ॾिसो साईं, हे गाॾी हीअं अची हिते साईं गाॾी जूं चिंगां निकिरी वेंदियूं आहिनि। हिन हिते साईं असली ख़बर पवंदी आहे त ड्राइवर केतिरे पाणी में आहे। बसि दोस्तो अची वियासीं ऑफिस में, ऑफिस जी बिल्डिंग में गाॾी बीहाईंदासीं पार्किंग में। पंहिंजी जेका ऑफिस जी पार्किंग आहे उहा आहे 4थे फ्लोर ते। ॾिसो हिते गाॾी हलाइण माना ईअं ज़रो बि पासो काथों लॻो त भई गाॾी रड़ा अची वियसि। हिनजे करे अञा हलंदासीं मथे टी उहे चीकट निकिरंदा आहिनि साईं टायरनि जा हिते अलाए छो। हे अची वियासीं पंहिंजे टावर ते, फ्लोर ते जई टावर थो चवां। गाॾी बीहाईंदासीं, हेॾो ख़ाली पई आहे दुख वधीक, इन करे हिते मज़े सां बीहाईंदासीं। हिन गाॾी में साईं बाक़ी अथव हवा फुल सीनरियूं, फुल डिजिटल गाॾी आहे। गियर ई ॾिसोसि, हे ॾिसोसि हो अथसि छा चवंदा आहिनि बटणनि ते। अॻिते हूअं इलेक्ट्रिक गाॾियूं थियूं अचनि साईं, हूअं गियर बियर इहा हर शइ डिजिटल थी वेंदा। हे थी वई, हे अची वियासीं पंहिंजे ऑफिस। हलो दोस्तो, पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। जेसि ताईं दुआनि में यादि, वेंदे वेंदे साईं शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।